पाकिस्तान जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जो पोटो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो पुट ज़ुल्फ़िकार अली जूनियर वाकई भी हिकु आर्टिस्ट आहे। हिकिड़ी ट्वीट में लखें करोड़े माण्हुनि जे ॾुख ऐं कावड़ खे बयान करण वारो कम को आर्टिस्ट ही करे सघे थो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 68 सालगिरह जे मौके ते ज़ुल्फ़िकार जूनियर पंहिंजी ट्वीट में शहीद वालिद खे सालगिरह जूं वाधायूं ॾींदे संदसि उन यादगार तकरीर वारी वीडियो क्लिप भी ट्वीट कई जंहिं में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो पीपल्स पार्टी जे चूंड निशान खे यजीद जो तीर करार ॾिनो हो। उधर सरकारी पीपल्स पार्टी के साथ बैठे होंगे शहीद के कातिल और इधर पाकिस्तान पीपल्स पार्टी में शहीद के कारकुन। उधर बैठे होंगे वडेरे, इधर हारी, उधर बैठे होंगे सरमायादार, इधर मजदूर, उधर होगा तीर यजीद की तीर, इधर ज़ुल्फ़िकार अली। कोई दो पार्टी नहीं है। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर पंहिंजी ट्वीट में चयो त हीअ क्लिप उन ज़ालिमानी सूरतहाल जो ख़ुलासो करे थी जंहिंखे सिंधी माण्हू भोगे रहिया आहिनि ऐं इहा सूरतहाल यज़ीद जे तीर जी ज़रब आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी सालगिरह जे मौके ते संदसि न्याणी फातिमा भुट्टो पंहिंजी ट्वीट में वालिद खे भेटा पेश कंदे चयो त अॼु मुंहिंजे वालिद जी 68 सालगिरह हुजे हा। हिन शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे भेटा पेश कंदे चयो त मां हुन खे सदाईं यादि कंदी आहियां ऐं संदसि ॾाढी थोराइती आहियां जो मूं सभ खां पहिरीं दुनिया खे हुन जी नज़र सां ॾिठो। हू उम्मीद ऐं शफ़क़त सां भरियल हो। हुन जे चौधारी सदाईं मौसीक़ियत मौजूदु हूंदी हुई। हू मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे खुलियल दिलि सां प्यारु कंदो हो। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर पंहिंजे शहीद वालिद जी सालगिरह जे मौके ते ज़ुल्म ऐं ॾाढ वारे राज खे जंहिं आर्टिस्टिक अंदाज़ में निंदियो आहे उन जी जेतिरी बेवाखाण कजे उहा घटि आहे। सिंध जे ॿोॾ मुतासिरनि सां गॾिजी पाणी झागण, ज़मीन ते पलथियूं हणी हुननि जा ॾुख सूर मालूम करण, बेघर थियल माण्हुनि ताईं राशन पहुचाइण ऐं मुफ़्त मेडिकल कैंप्स लॻाइण, अहिड़ियूं सरगर्मियूं ॾिसी इहो सवाल पुछण त ठहे थो त छा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर सिंध जी सियासत में पेर पाइण वारो आहे।